खबर शामिल कंदासीं। दादू खां सखी सरदार चारंडी दादू औरत मुबैना गैस्ट्रो वगे रेलगाड़ी में फौत। लाश पोस्टमार्टम लाइ सिविल अस्पताल मुंतकिल। कोयटा खां हैदराबाद ईंदे बुलान मेल रेलगाड़ी में औरत नज़ीरा ज़ाल उस्मान दायो फौत थी वई। रेलवे पुलिस औरत जो लाश सिविल अस्पताल मुंतकिल कंदे पोस्टमार्टम लाइ रेडर जारी करे छॾियो। औरत या महरम जे ॾींहुं दौरान कोयटा तरसियल हुई, जितां वापसि अॼु पंहिंजे घर हैदराबाद वञी रही हुई। दादू सिविल अस्पताल जी एमरजेंसी वार्ड जी छित जी फार्सलिंग धमाके सां मरीज़ मथां किरी पई। एमरजेंसी वार्ड जी फार्सलिंग मथां किरण सबबि ज़ेरे इलाज मरीज़ अनवर जतोई सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त छित में लॻल पखो ऐं बेड पिणु भॼी पियो। मरीज़नि ऐं अमले में भाॼ पइजी वई। इतलाह ते सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल करीम मीरानी, डॉक्टर एहसान पंवर वाक़े वारे हंधि पहुची ज़ख़्मी मरीज़ जी इलाज जी निगरानी कई। खबर शामिल कंदासीं। दादू खां सखी सरदार चारंडी दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट क़त्ल जो ॾोह साबित थियण ते टिनि जवाबदारनि वज़ीर बबर, साले बबर ऐं सुलेमान बबर खे फांसी ऐं शरीफ़ बबर खे उमिरि क़ैद ऐं 3 लाख दंड जी सज़ा ॿुधाए छॾी। जवाबदारनि 2021 में ड्रग बाला थाणे जे अधु ॻोठ कंडो बबर में पैसनि जी ॾेती लेती तां मुबारक बबर खे क़त्ल कयो हो। क़त्ल केस ड्रग बाला थाणे ते जुमन बबर जी फरियाद ते दाख़िल थियल हो।